नाज़रीन, फुलजी स्टेशन में लाइब्रेरी कायम करण BHU सेंटर के अपग्रेड करण लाइ सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो आहे। शहर जे सियासी समाजी तंज़ीमुनि, शागिर्दनि ऐं सुॼाण धुरियुनि सरकारी लाइब्रेरी जे क़याम ऐं बेसिक हेल्थ यूनिट खे अपग्रेड करण लाइ हथनि में प्ले कार्ड खणी रैली कढी सॼे शहर जो गश्त कयो, जंहिंखां पोइ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते प्रेस क्लब जे सदर शाहनवाज़ सुमरो, मोहम्मद नदीम राजपूत, सोहेल सुमरो ऐं ॿियनि चयो आहे त टाउन कमेटीअ जो दर्जो रखंदड़ फुलजी शहर इल्मी ऐं अदबी हवाले सां वॾी अहमियत रखे थो। हिते तालीमी इदारा त आहिनि, पर शहर में लाइब्रेरी न हुजण करे नौजवान शागिर्द पंहिंजो टाइम फुज़ूल होटलुनि ते वेही गुज़ारनि था। हुननि चयो आहे त लाइब्रेरी लाइ चूंडियल नुमाइंदनि खे केतिरा ई भेरा चयो आहे, पर चूंडियल नुमाइंदनि पारां मुसलसल नज़रअंदाज़ कयो वियो आहे, जॾहिं त BHU सेंटर खे बि अञा ताईं अपग्रेड नाहे कयो वियो। मुज़ाहिरीन मुतालबो कयो आहे त शहर में लाइब्रेरी ठाहिराइण सां गॾोगॾु हेल्थ सेंटर खे अपग्रेड करे नई बिल्डिंग जी तामीरात कराई वञे।